अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मनित्तबअक मिनल मुअ्मिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अलस सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। जनाब सदर गिरामी कदर व मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, आई मेहमान खास, आई मुझा
प्यारा भाइरो, अजीज़ो, दोस्तो, मुसलमानो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। कुरान मजीद जी हिकड़ी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे। हिन आजो की बाबरकत महफ़िल में उन्हीअ जे बारे में तव्हांजे ख़िदमत में कुछ मारूज़ात पेश करना आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालहू पांजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद अल्लाह ताला शाल तव्हां सां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुज़ुर्गो, मुंहिंजी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त सभ खां अव्वल तिलावत कयल आयत करीमा जो अव्वल तर्जुमो ॿुधाइजे, छो त तवील गुफ़्तगू खां बाद में कॾहिं कॾहिं तर्जुमो ई रहिजी वेंदो आहे। पर मां अॼु पंहिंजे मामूल जे ख़िलाफ़ तर्जुमो तव्हांखे आख़िर में ॿुधाईंदुसि। अव्वल कुझु चंद तमहीदी कलमात अर्ज़ करणा आहिनि त जीअं तव्हांखे हिन अॼोके महफ़िल जी मुद्दा असल मक़सद सम्झ में अची वञे त असीं छा तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं, अमीं छा ॿुधण आया आहियो। अल्लाह ताला कंदो त हिन पाक महफ़िल मां तव्हां असां ख़ुदा जे रहमत जूं झोलियूं भरे वापसि वेंदासूं ऐं कुझु न कुझु हासिल करे वेंदासूं। सभ खां पहिरीं बुनियादी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा जे फज़लो करम सां तव्हीं असीं मुस्लमान आहियूं। लेकिन असां कॾहिं गौर कयो हुजे, सोचो हुजे त मुस्लमान छाखे चइबो आहे, मुस्लमान जी तारीफ़ कहिड़ी आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हां असांजे ज़हन में अची वञे त तमामु घणनि मसइलनि जो इन्ही जे जवाब में हल मौजूदु आहे। त इस्लाम जी तारीफ़ इस्लाम आणण वारे प्यारे पैगंबर करीम जे ज़ुबान मां ॿुधूं त असांजे महबूब नबी, अल्लाह जे आख़िरी नबी, जंहिं अल्लाह ताला जे फज़लो करम सां तव्हां असांखे इस्लाम जी तालीम ॾिनी, उन इस्लाम जी कहिड़ी तारीफ़ कई आहे, उहा इंशाअल्लाहुल अज़ीज़ तव्हांजे लाइ असांजे लाइ मुस्तनद बि हूंदी। ऐं जेकॾहिं को बि समझदार हूंदो, अहले इल्म हूंदो, उन सां इख़्तिलाफ़ कोन रखंदो, छो त आउं तव्हांजे आॾो रसूलुल्लाह जी हदीस जे रोशनी में अर्ज़ कंदुसि। बुखारी शरीफ जे अंदर हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक मौजूद आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो रावी आहे ऐं ॿियनि हदीस जे किताबनि उनखे सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां बि रिवायत कयो आहे। कंज़ुल अम्माल वारे, तबरानी कबीर वारे, ॿियनि सहाबन किरामन खां बि उनखे कुछ लफ्ज़न जे घाटे वादे सां, कुछ इज़ाफ़े सां नकल कयो आहे। मां इंशाअल्लाहुल अज़ीज़ सभिनी किताबनि जे रोशनी में मुकम्मिल उहा हदीस तव्हांजे आॾो पेश करणु चाहियां थो। मुंहिंजे लाइ दुआ कयो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां पंहिंजे मज़मून खे शुरू कयां, इन खां अव्वल तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, हेतिरो वॾो अज़ीम शान इज्तिमा आहे, बरकत हासिल करण जे लाइ सभई बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल में हिकिड़ो शख्स आयो जंहिंजा कपड़ा तमाम सफ़ेद हुआ। हुन जे चेहरे मां, हुन जे शक्ल मां, हुन जे सूरत मां मालूम थी रहियो हो त को ॿाहिर जो माण्हू आहे, लेकिन हुन जी ज़ाहिरी हैयत ॿुधाए पई त ही मुसाफ़िर न आहे। उन्ही ज़माने में सफ़र थींदो हो उठनि ते, घोड़नि ते,
माण्हू जेको ॿाहिरि खां मुसाफ़िरी में ईंदो हो उन जे कपिड़नि खे मिटी हूंदी हुई, वारनि में मिटी हूंदी हुई, हुन जे चेहरे मां थकावट महसूस थींदी हुई, महसूस थींदो हो त हे मदीने जो न आहे ॿाहिरि जो आहे। लेकिन सहाबा किराम चवनि था हुन जे चेहरे मां, हुन जे वज़ाक़त मां, हुन जे सूरत मां मालूम थी रहियो आहे त ही मुसाफ़िर न आहे, लेकिन मदीने जो बि न आहे। इन जे करे जो मदीने पाक मां केर बि हुन खे सुञाणे कोन पियो। जीअं जो आयो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अर्ज़ थो करे, अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। खुदा जे हबीब हुन खे जवाब ॾिनो। उहो शख्स महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिल्कुलु वेझो वेठो, पर अहिड़े अंदाज़ में वेठो जीअं तव्हां असां नमाज़ में वेहंदा हो। अस्नद रक़बतैहि इला रक़बत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एतिरो त क़रीब थी वेठो, एतिरो त वेझो थी वेठो जो नमाज में गोॾड़ माण्हू वेहंदो आहे, हू पंहिंजनि गोॾनि खे मुंहिंजे हबीब करीम जे बिल्कुलु वेझो करे क़रीब थी वेठो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह मल इस्लाम। ऐं अल्लाह जा हबीब इस्लाम छाखे चइबो आहे? अल्लाह जे हबीब असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इस्लाम इन जो नालो आहे जो तूं चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन खां बाद में नमाज कायम कर, उन खां बाद में ज़कात ॾे, उन खां बाद में हज कर, उन खां बाद में रमज़ान जा रोज़ा रख। इहे 5 शयूं इस्लाम जो बुनियादी रुकन आहिनि। रावी थो चवे, जॾहिं नबी करीम अलैहि सलातो वसलाम इस्लाम जी तारीफ़ उनखे करे ॿुधाई त हू चवण लॻो, साईं अवां ठीक था चओ, सही था फरमायो। सहाबा किराम जो चवणा असांखे ताजुब थियो, असांखे हैरत लॻी त सवाल इन अंदाज़ में करे थो जहिड़ो अणॼाण हुजे, पर वरी नबी करीम अलैहिस्सलाम जी तस्दीक इन अंदाज़ में करे रहियो आहे ॼण त हिन खे मालूम हुजे। ताजुब थियो, अणॼाण थी पुछे थो, वरी तस्दीक ऐं ताईद अहिड़े अंदाज़ में थो करे जहिड़ी हिनखे ख़बर हुजे। असांखे ताजुब थियो। हाणे सभ खां पहिरीं ॻाल्हि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे इस्लाम जी तारीफ़ जे लाइ इहो ॿुधायो त तोखे चवणो पवंदो ला इलाहा इल्लल्लाह, ऐं उन खां बाद फरमायो चवणो पवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन्ही खे कलमा तौहीद बि चइबो आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कलमा तौहीद में पंहिंजी रिसालत जो बि ज़िक्र फरमायो आहे त तौहीद तुंहिंजी तॾहिं मुकम्मिल थींदी जॾहिं मां मुहम्मद करीम खे अल्लाह जो आख़िरी नबी तस्लीम कंदे। ला इलाहा इल्लल्लाह जी तक़ाज़ा आहे असां ख़ाली ज़ुबान सां न चऊं त अल्लाह खां सवा ॿियो को माबूद कोन्हे, बल्कि अमली तरह असांखे करे ॾेखारणो आहे। असां जेका बि इबादत कयूं उहा ख़ुदा जे रज़ा जे लाइ हुजे, उन में ख़ुदा ताला जल जलालु अमन वालू जी रज़ा मतलूब हुजे, ऐं असां पंहिंजे ख़्वाहिशात खे पंहिंजो इलाह न बनायूं। सभु को दावा त कंदो आहे मां अल्लाह खे मञींदो आहियां, मां अल्लाह ताला जी इबादत कंदो आहियां, अल्लाह ताला के पंहिंजो माबूद बर हक़ मञींदो आहियां, पर न मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जी इबादत जो तमामु वसी तसव्वुर आहे। ख़ुदा ताला जी इबादत जो एॾो तसव्वुर वसी आहे जो ख़ुदा ताला जल जलालु अमन वालू जी इबादत खे अवां रुगो 5 वक़्त नमाज में महदूद न भाईंदा कयो, रुगो हज ज़कात में महदूद न भाईंदा कयो, रुगो खैरो खैरात में महदूद न भाईंदा कयो, तबलीग करण में ॿिए ताईं आवाज़ पहुचाइण में तव्हां पंहिंजे ख़ुदा जी इबादत के महदूद न कंदा कयो। अल्लाह ताला जी इबादत जो एॾो वसी प्रोग्राम आहे। मुंहिंजे हबीब फरमायो, रस्ते सां हलंदे, वाट वेंदे अवां खे जेकॾहिं को भितर, को पत्थर, का काठी माण्हुनि खे ईज़ाइण वारी नज़र अची वञे, सरकार फरमाइनि था इन्ही नियत सां उनखे हटायो त कंहिंखे तकलीफ़ न ॾे, ख़ुदा ताला तव्हांजे आमाल नामे में फ़रिश्तनि खां सदको लिखाए छॾींदो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं तूं सारी रात नफ़िल पढ़ी इशा जी नमाज खां फजर जे नमाज ताईं तोखे सवाब मिलंदो, पर तोखे इहा ख़बर आहे
तुंहिंजो छोकिरो कमल चरसन सां वेठो आहे, कमल VCR ते वेठो आहे, तुझी औलाद मस्जिद में कान थी अचे, तुझे औलाद जा अखलाक खराब थी चुका हन। नबी करीम फरमाइन था बजाए न जे जो तू सॼी रात नफ़िल पढ़ी, बेहतर ई आ जो पंहिंजे पुट खे पंहिंजे घर वारनि खे हिकिड़ो अखलाक सेखारो सॼी रात जे इबादत जे जागण खां बेहतर आहे। पंहिंजे पुट खे सेखार, बाबा वॾे जे आॾो अचिजे, महफ़िल में अचिजे, चइजे अस्सलाम वालेकुम, बाबा पाणी पीअणो आहे साॼे हथ में वठी पी, पाणी पीअणो आहे तू वेही पी, पाणी पीअणो आहे त क़िबले ॾे मुंहुं करे पी, पाणी पीअणो आहे त टिनि साहिनि में पी, पाणी पीअणो आहे त अल्हम्दुलिल्लाह चवणो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे पाक तालीम तां कुर्बान वञा, तू इहो हिकिड़ो अखलाक पंहिंजे बच्चे खे सेखार, तुंहिंजी सॼी रात जो जागण हिकिड़े पासे तुंहिंजे बच्चे खे अखलाक सेखारी, उहो हुन खां वधीक वज़नी आहे। असां इबादत खे बिल्कुलु मस्जिद ताईं महदूद करे छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो, मस्जिदूं अल्लाह जा घर ज़रूर आहिनि। इन्नल मसाजिद लिल्लाह, अल्लाह ताला फरमाए इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह। ये मस्जिदूं अल्लाह जा घर ज़रूर आहिनि, इन्ही खे बनाइण वारा ईमान वारा ज़रूर आहिनि, लेकिन मस्जिद नबवी मां जेको पैगाम असांखे मिलियो आहे रसूलुल्लाह जे मस्जिद शरीफ़ मां, उहो इहो ई मिलियो आहे त अवां पंहिंजे ख्वाहिशात नफ़सानिया खे छॾे ॾियो, अवां पंहिंजूं ख्वाहिशुनि जे कॾ न लॻी पओ। जॾहिं तव्हां ला इलाहा इल्लल्लाह चवंदा हो त तव्हां हर मामले में ख़ुदा जी रज़ा खे ॻोल्हींदा कयो। अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू जी रस्सी खे सभई चिंबड़ी पओ, टोला टोला न थियो, फिरका फिरका न थियो, धार धार जमातूं न बनायो। पोइ जेकॾहिं तव्हां पाण गॾिजी हिकिड़ी जमात ठाहींदो, महबूब फरमाइनि था यदुल्लाहि अलल जमाह। इस्लाम जी तारीफ़ सोने नबी करीम कहिड़ी फरमाई आहे। जेकॾहिं असां ला इलाहा इल्लल्लाह जूं तक़ाज़ाऊं पूरियूं कयूं ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह जी तक़ाज़ा खे पूरो कयो त इंशा अल्लाहुल अज़ीज़ ईअं सम्झो त असां इस्लाम जो फाटक खोले इस्लाम में दाख़िल थियासूं। उन खां बाद में असांजे वास्ते अॻे ॿियूं जवाबदारियूं ज़िम्मेदारियूं आहिनि जेके हर मुस्लमान खे पूरियूं करणियूं आहिनि। नबी करीम अलैहिस्सलाम खे हिकिड़े सहाबी चयो, या रसूल अल्लाह, अवां जी हदीस आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जंहिं बि चयो सो जन्नत में वेंदो। पाण फरमायो हा मूं चयो आहे। मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो सो जन्नती आहे। ॿी हदीस पाक में ईंदो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चाबी आहे। ताले खे खोलण जे लाइ चाबी जी ज़रूरत आहे। उन्ही सहाबी पुछो, या रसूल अल्लाह, पोइ असांजे लाइ त पोइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह काफ़ी आहे, जॾहिं चाबी बि आहे ऐं अवां ख़ुदि फरमायो था त जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो उहो जन्नत में ज़रूर वेंदो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था, तव्हांखे ख़बर कान्हे का त चाबीअ खे ॾंदा थींदा आहिनि। छा थींदा आहिनि? चाबी ख़ाली किली हूंदी, तव्हां ताले खे खोलींदो कोन खुलंदो। उन में अंदरि बाक़ाइदे ॾंदा ठहियल आहिनि, उहे ॾंदनि वारी चाबी अंदरि वेंदी, पोइ वाक़ई चाबी ला इलाहा इल्लल्लाह त आहे, पर उन में ॾंदा बि आहिनि। बग़ैर ॾंदनि जे मुंहिंजा दोस्त उहा चाबी ताले खे कान खोलींदी। रसूलुल्लाह फरमायो, मुंहिंजी हदीस सही आहे, पर सोचो जेकॾहिं तव्हां चाबी बि इस्तेमालु कयो ऐं बग़ैर ॾंदनि वारी इस्तेमालु कंदो, तालो कोन खुलंदो। मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे मुकम्मिल दीन ॾेई छॾियो आहे। पोइ आशिक़े रसूल मोहब्बत वारा, नबी करीम सां प्यार करण वारा, जॾहिं असां जूं उते ज़िनाऊं पेश थियनि, असांजा उते गुनाह पेश थियनि, शराब नोशी पेश थिए, माज़ अल्लाह व्याज खोरी जो तसव्वुर उते पहुचे, असांजे अमालनि जो दफ़्तर मुंहिंजा अदा बेनिमाज़ी हुजऊं, ज़ोहर कज़ा थी वई आहे, असर कज़ा थी वई आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॿिया बुरा अमाल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार में पेश थियनि, छा महबूब जे दिलि तां गुज़रंदो हूंदो? असां केतिरो पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खे ख़ुशि कयूं था। ख़ुदा जे वास्ते जेकॾहिं तव्हां असां पाण खे सचो मुस्लमान बनाइण ख़्वाहिश रखूं था त अल्लाह ई अल्लाह जे हबीब जी बेफ़रमानी तरक करे छॾियो, ला इलाहा इल्लल्लाह जे तक़ाज़ा ते अमल कयो ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह जे तक़ाज़ा ते अमल कयो।
उन खां बाद में ॿिए नंबर में जेका महबूब करीम ॻाल्हि ॿुधाई आहे सा नमाज जी ॿुधाई आहे। ऐं नमाज जे लाइ ख़ुदा जो हबीब छा थो फरमाए, फिस्सलात कुर्रतुल ऐनैन, नमाज में मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं ठरदियूं आहिनि। अस्सलातु मिराजुल मुमिनीन, खुदा जे हबीब करीम इरशाद फरमायो मोमिनन जे लाइ महराज नमाज में आ। कुर्बान वञा अल्लाह पाक जे प्यारे हुक्म तां। रब्बुल आलमीन जे वक्त में ज़कात जे हुक्म खे नाज़िल फरमायो। जिब्रील ज़मीन ते ज़कात जो हुक्म खणी आयो। रमज़ान जा रोज़ा फर्ज़ थिया, अल्लाह ताला पंहिंजे फज़लो करम सां उन्हनि खे ज़मीन ते रवानो फरमायो। जिब्रील जे मार्फत हज जा जेके भी फराइज़ हा अल्लाह पाक जो फरिश्तो महबूब खे मदीने में या मक्के में पहुंचाए थो। पर कुर्बान वञा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे शान तां जंहिं वक्त में नमाज जो वारो अचे थो, अल्लाह ताला फरमाए थो जिब्रील इहो तोहफ़ो तूं खणी कोन वेंदे, मुंहिंजे हबीब खे लामकान ते वठी आ त मां पाण महबूब खे ॾियां। अंदाज़ो कर नमाज जी अहमियत केतरी आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, सब खां अव्वल मुंहिंजे उम्मत खां ॿ तोहफ़ा खसजी वेंदा। क़यामत जो कुर्ब थींदो, क़यामत जी वेझड़ाई थींदी, ॿ शयूं ॿ तोहफ़ा मुंहिंजे उम्मत खां अव्वल अव्वल खसिया वेंदा। उन खां पोइ ॿियूं नेमतूं खसबियूं। सहाबा किराम अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह उहे ॿ कहिड़ा तोहफ़ा हूंदा? अल्लाह जे हबीब करीम फरमायो सभ खां अव्वल अव्वल मुंहिंजे उम्मत मां हया ख़तम थी वेंदो। अॼु नंढे खे वॾे जो हया कोन्हे। मुंहिंजा दोस्तो कंहिं बि इंसान खे कंहिं आलिम जो हया कोन्हे, नेक जो हया कोन्हे। मुंहिंजा भाउ अज़ीज़ पुट खे पंहिंजी माउ जो हया कोन्हे, पंहिंजे पीउ जो हया कोन्हे, ओड़े पाड़े जो हया न रहियो आहे, शागिर्द खे उस्ताद जो हया न रहियो आहे। कंहिं बि चङे जी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इज़त असां वटि कान रही आहे। कुर्बान वञा ग़ैब दान नबी तां अल्लाह जे हबीब सच फरमायो त मुंहिंजे उम्मत खां हया वारी नेमत खसजी वेंदी। अल हया मिनल ईमान। कुर्बान नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो हबीब फरमाइंदो आहे हया बि ईमान जी निशानी आहे। पर मुंहिंजा अदा जेकॾहिं इंसान खां हया ख़तम थी वञे ईअं सम्झो त ईमान खसजी थो वञे। अल्लाह पाक शल हया नसीब फरमाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हया ऐं नमाज उम्मत खां पहिरियां पहिरियां खसजी वेंदा। मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं गौर कजे त वाकई सही ॻाल्हि आहे। नमाज बराए नाम वञी बची आहे। मस्जिद तो बना ली शब भर में, ईमा की हरारत वालों ने मन अपना पुराना पापी था, बरसों से नमाजी बन न सका। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं असां सभु मुस्लमान नमाज़ी बणिजी वञूं, हीअ त हिकिड़ी मस्जिद आहे पर कई मस्जिदूं तव्हांखे ठाहिणियूं पवनि। गली गली मस्जिद हुजे, महल्ले महल्ले मस्जिद हुजे, सभु मुस्लमान नमाज़ी बणिजी वञनि त मस्जिदूं पूरियूं कोन पवंदियूं। पर अल्हम्दुलिल्लाह मस्जिदूं आबाद आहिनि, गरम पाणी जो इंतज़ाम आहे, कालीन लॻा पिया आहिनि। शहरनि में वॾनि वॾनि मस्जिद में एसी लॻो पियो आहे, बहितरीन खां बहितरीन निज़ाम आहे। पर नमाज़ी ॾिसो त माशा अल्लाह 2 सिफ़ूं 3 सिफ़ूं सॼी मस्जिद ख़ाली आहे। छो? असां नमाज़ जे रूह खे सम्झो ई न आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मूंखे तकलीफ़ थींदी आहे, परेशानी थींदी आहे, का ॻाल्हि सताईंदी आहे, कंहिं बि क़िस्म जी दुनिया जी मुश्किल मुंहिंजे मथां अची वेंदी आहे, मां मोहम्मद करीम ताज़ो वुज़ू कंदो आहियां। जेकॾहिं वक़्त जे नमाज़ जे वक़्त जो हूंदो आहे टाइम त वक़्ती नमाज़ पढ़ंदो आहियां। पर जे नमाज़ जो टाइम न हूंदो आहे त नफ़िल पढ़ी दुआ घुरंदो आहियां। मुंहिंजा मसइला हल थी वेंदा आहिनि। नमाज के तव्हां बिल्कुल विसारे वेठा आहियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं को माण्हू भली 15 लखनि जी गाॾी वठे, उन जे लाइ ड्राइवर न हुजे, न हलाए उहा गाॾी कहिड़े कम जी, बी टायर हुन जा फाटी वेंदा, इंजण हुन जी कटिजी वेंदी, गाॾीअ ते मिटी चढ़ी वेंदी। पर मुंहिंजा दोस्त उनखे हलाइण जे लाइ अव्हां ते लाज़मी आहे तव्हांखे ड्राइवर रखणो पवंदो।
मस्जिदूं तव्हां ठाहियो था अल्हम्दुलिल्लाह अल्लाह करे मस्जिदूं ठाहियो मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। नबी करीम अलैहिस्सलाम खुशखबरी ॾिनी आहे त जेको अल्लाह जे रज़ा ख़ातिर मस्जिद बनाईंदो आहे अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में घर बणाईंदो आहे। खुशखबरी त वॾी आहे पर मस्जिद बनाए बि आहे इन जे लाइ त उनमें नमाज पढ़जे। तंहिंजे करे भली छत आहे तब नमाज पढ़ो, छत न पई आहे तब नमाज पढ़ो, हुनमें का सहूलियत न आहे तब तव्हांजी मर्ज़ी आहे। अल्लाह जो घर आहे, नमाज पढ़ण शुरू करे ॾियो, इंशा अल्लाहुल अज़ीज़ जॾहिं तव्हां नमाज पढ़ंदव अव्हां जो महल्लो बि आबाद थी वेंदो, अव्हांजी मस्जिद बि आबाद थी वेंदी। मुझा भाउ मुझा दोस्त मुसलमान अज़ीज़ हुज़ूर करीम अलैहिस्सलाम कहिड़ो बेहतरीन नुस्ख़ो रसियो आहे। आम तरह सां तव्हांखे ख़बर आहे, अव्हां जेकॾहिं विया न आहियो त ॿुधो ज़रूर हूंदो त हाजी साहिबान हज ते वेंदा आहिनि पर उन जे लाइ चवंदा बाबा ज़रूरी आहे त 40 नमाज़ूं मदीने शरीफ़ में पढ़ो। ॿुधो अथव न बाबा, जेके हाजी हूंदा तन खे ख़बर आहे बाबा 40 नमाज़ूं त ज़रूर मस्जिद नबवी में पढ़णियूं आहिनि। हालांकि उहे 40 नमाज़ूं न हज जो फ़र्ज़ आहे, न हज जो रुकन आ, न हज जे वाजिबात में आ, न हज जे मुस्तहिबात में आ, उन जो हज सां कहीं भी तरह जो को वास्तो कोने। पर मुझा दोस्तों अजीजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 नमाज़ुन जी छो वसीयत फरमाई। अल्लाह जो हबीब फरमाए थो त मुझे मस्जिद नबवी में जेको मुसलसल बिला कह नागे जे 40 नमाज़ूं वज़ा फरमाईंदो उन नमाज में एड़ो तल्ला पाक पावर रखियो आ जो 40 नमाज़ुन 8 ॾींहं नमाज पढ़ण खां बाद में पाण तू नमाज़ी बणजी वेंदे। नमाज तो के मजबूर कंदी, आदत पैजी वेंदई, पर आदा मस्जिद नबवी में तो खुदा तो असा के पहुंचाए चवामीन डाडे चवामीन जरे हलऊं इंशाअल्लाह। पर तू पंहिंजे मोहल्ले में 40 दिहाड़ा 40 नमाज़ूं अदा कर, 40 नमाज़ूं अदा करण खां बाद में तोखे अज खुद नमाज चवंदी त तोखे सुम्हणो कोन थी जाऊं थी नमाज पढ़। हिकिड़े अल्लाह जो वाक़ियो अल्लाह जे वलीअ जो वाक़ियो यादि थो अचे, दिलि थी चवे तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजो मज़मून भले तवील थी वञे पर जीअं तव्हांजे दिलि खे इत्मीनान थी वञे ऐं मां अॼु जो कुझु सोचे आयो आहियां उहो तव्हांखे ॿुधायां, अल्लाह करे तव्हांजे सम्झ में ॻाल्हि अची वञे। हज़रत मख़दूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह, सभई चओ सुभान अल्लाह। असांजे सिंध जो कामिल वली आहे। हजरत पीर सईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां अॻु में आहे। पीर सईं जन पंहिंजे मलफूज़ात शरीफ़ में हजरत मखदूम साहब जो ज़िक्र कयो आहे। पाण फरमाइनि था गौसुल हक़, अल्लाह जे वली हुन जो लक़ब लिखियो आहे। गौस उन खे सॼो वियो आहे। उन जे ज़माने जो हिकिड़ो वाक़ियो आहे। हिकिड़ो शख़्स आयो चई क़िबला मुंहिंजे घर में हेतिरो सोन पियो आहे, आउं सफ़र ते थो वञा ऐं मुंहिंजी मर्ज़ी आहे त सोन तव्हां वटि अमानत रखी वञा ऐं महिरबानी करे संभाले रखो। 2 महीना 6 महीना मुंहिंजो सफ़र ख़तमु थींदो, इहो तव्हां खां सोन वठी मां वरी पंहिंजे कमु आणींदुसि। हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह उनखे फरमायो अबा मूं वटि न रख, कंहिं मोमिन बाने वटि मोमिन वटि रख। उन शख़्स चयो क़िबला जेकॾहिं तव्हां मोमिन न आहियो त बाक़ी ॿियो केरु आहे? चई मां ईअं कोन थो चवां त मां मोमिन आहियां या न, पर मां तोखे मशवरो थो ॾियां त कंहिं मोमिन वटि इहो सोन रख। चई क़िबला मूंखे कहिड़ी ख़बर मोमिन केरु हूंदो आहे? अल्लाह जे वलीअ फरमायो तूं ॾिस मस्जिद शरीफ़ में जेको 40 नमाज़ूं बिला नागे मुसलसल तकबीरे ऊला सां पढ़े यानी 8 ॾिहाड़ा हुनखे ताड़ मस्जिद मां कॾहिं बि गैर हाज़िर न रहे, तकबीर ऊला हुन खां फौत न थिए ऐं नमाज पढ़े, मां तोखे गारंटी सां थो चवां इहो शख़्स मोमिन आहे। ऐं इन जे हवाले तूं सोन कर ऐं तुंहिंजे सोन खे कुझु बि कोन थींदो। उनी महफ़िल में जो अल्लाह जे वलीअ ॻाल्हि कई त हिकिड़ो मूं जहिड़ो पाड़े में बीठो कि साईं थो चवे 40 ॾींहं नमाज़ पढ़, पोइ जेको 40 ॾींहं मुसलसल नमाज़ पढ़े पोइ उन वटि सोन रखी वञा तुंहिंजो कोन खाईंदो। ऐं ओ हमराह को हुयो को चोटीअ जो ठग, सोन वारो न ओ ॿुधण वारो। सोन वारे त चयो त सोन रखां, साईं चयो मोमिन वटि रखो। जे मोमिन कहिड़ो जेको 8 ॾींहं नमाज़ बिला नागे बिना कंहिं नागे जे मुसलसल बा जमात नमाज़ अदा करे ऐं तकबीर ऊला सां पढ़े। उन शब्द सोलो ॻाल्हि आहे, सोन मूं वटि रखी वेंदो, 40 नमाज़ूं का वॾी ॻाल्हि कान्हे, हेतिरो सोन फबी वेंदो। उन ॾींहं खां बिस्मिल्लाह करे वज़ू करण नमाज़ शुरू कई।
मस्जिद मां माण्हू कॾहिं गैर हाज़िर हूंदो आहे, कॾहिं सफ़र में आहे, कॾहिं हज़र में आहे, पर हुन चयो त मूंखे सोन हासिल करणो आहे, हिकिड़ो ॾींहुं बि क़ज़ा न कंदुसि। उहो शख़्स ॾिसंदो रहियो जंहिंखे सोन रखणो आहे त अॼु ही गायब आहे, अॼु ही गायब आहे, पर ही माण्हू 8 ई ॾींहं हाज़िर आहे। जमल 8 ॾींहं पूरा थिया, भरी सोन जी मदीन जे ख़िदमत में खणी आयो। अदा तूं मोमिन बानो आहे, ही सोन पाण वटि रख, मूंखे 3 महीना या 4 महीना ॿाहिरि वञिणो आहे, वापसि अची आऊं अमानत तोखां वापसि वठंदुसि। ख़ुदा जो कसम आहे, जेको टाप जो ठग हो, जंहिंजी नियत इहा हुई त मां नमाज़ सोन फवाइण लाइ पढ़ां, जमल सोन खणी 8 ॾियारे हुनजे आॾो रखियो त सोन कोन थो वठे, हुनजे अखियुनि मां लुड़क जारी हुया। चए पियो यार हुयुसि त बद नियत, पर उन नियत मुझे में अला केड़ो फतूर हो, पर उन नमाज जे बरकत सां अल्लाह ताला मुझे सीने के साफ करे छॾियो। आज खां पोइ मां पक्को नमाज़ी बणजी वियो आहियां। या रसूल अल्लाह, इहो कंहिं ॿिए वटि वञी सोन रख, मूंखे तुंहिंजे सोन जी ज़रूरत ई कान्हे का। छाजे लाइ त मूं त ॿुधो हो त 40 ॾींहं नमाज़ पढ़ण खां पोइ तूं मूं वटि सोन रखंदे, पर अल्लाह जे वलीअ जो मशवरो मूंखे सुहिणो लॻो। मुंहिंजी नियत में ई फतूर हो, इहा नमाज़ ई मूं सोन हासिल करण जे लाइ कई हुई, पर मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे फरमान जी बरकत आहे। हबीबन फरमायो जेको 40 नमाज़ूं मुसलसल बिला कंहिं नागे जे तकबीर उला सां पढ़ंदो, उहा नमाज़ हुन जे लाइ अज़ ख़ुदि बहितर थी वेंदी ऐं हुन जे लाइ उहा तोशो थी वेंदी। हाणे अॼु खां पोइ मां नमाज़ क़ज़ा कोन कंदुसि, नमाज़ त क़ज़ा कोन कंदुसि, पर का दुनिया जी ठगी कोन कंदुसि। इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर, नमाज रोकींदी आहे बेहयाईअ खां, नमाज रोकींदी आहे बुरनि कमनि खां, ख़राब कमनि खां रोकींदी आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, असां नमाज सही माना में अदा कान करे ॾिठी आहे। नमाज खे जेकॾहिं सही नमूने सां अदा कजे त बेड़ा ई पार थी वेंदा। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। फरमान था हिकिड़े शख़्स खे शौक़ पैदा थियो त मां पहलवानी कयां, पहलवानी कुश्ती लड़ा। पहलवान उन ज़माने में छा कंदा हुआ जो पंहिंजे जिस्म जे मथां शेर छापे छॾींदा, शेर त जे कपिड़ा लाहे मैदान में लहे त डोरे ते बाह ते सीने ते शींहुं छपियो पियो आहे। इहा सोच करे चई हाणे अॻ में शींहुं छपरायां त पोइ कुश्ती लड़ा। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेको शख़्स शेर ठाहींदो हो उन वटि वियो, बाबा हिन मुंहिंजे जिस्म ते शेर बना, शींहुं ठाहे। वो कीअं कंदा हुआ जो उन मुंहिंजा दोस्त जिस्म खे अॻ में तेल हणंदा हुआ, तेल हणी पोइ हुन जे मथां सुरमो हणंदा हुआ, सुरमो हणी पोइ हुन सुरमे जे मथां सुईअ सां उनखे ज़ोर हण ॾींदा हुआ, रत कढंदा हुआ, पोइ सुरमो उन सोराखनि में वेहिजी वेंदो हो। पोइ भली धो सॼी ज़िंदगी हो डरंदो ई कोन हो, जेके तव्हां सां सिंधी में ॾेभूणियूं बि चवंदा आहियो। नालो बि माण्हू लिखाईंदा आहिनि, गुल बि छापींदा आहिनि, शींहं बि छापींदा आहिनि। उन पहलवान पंहिंजे डोरे ते सीने शींहं छापण जे लाइ हुनखे पैसा ॾिना, 5 रुपया वठा। मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था हुनखे तेल लॻाए, सुरमो लॻाए, सुई जो हयईं ऐं सुई अंदरि मास में वई त सम्झो था सुई छा कंदी आहे। पुछई बाबा छा थो ठाहीं? चई शींहं जो पुछ थो ठाहियां। चई यार सूर थो थिए, बिना पुछ जे खणी ठाहे, तुंहिंजी मर्ज़ी। वरी ॿी जॻह ते वरी सेके जा वरी ॿी सुई। चई ॾे ख़बर छा थो ठाहीं? चई टंगू थो ठाहियां। चई मंडा बि शींहं हूंदा आहिनि, बग़ैर टंगुनि जे खणी ठाहे, मां तुंहिंजी मर्ज़ी। वरी से अॻिते हली वरी हयईं सुई, छा थो ठाहीं? चई हाणे हुनजी पुठी थो ठाहियां। चई बग़ैर पुठी जे खणी मुंडड़ी रुगी ठाहे शींहं जी, तुंहिंजी मर्ज़ी। वरी सुई हयईं, छा थो ठाहीं? चई मुंडी थो ठाहियां। चई बग़ैर मुंडी जे ठाहे। चई बाबा वठि पंहिंजा 5 पैसा, 5 रुपया। मूं अहिड़ो शींहुं ॾिठो ई कोन, न पुछ हुजे, न टंग हुजे, न मुंडी हुजे। शींहुं कीअं थींदो जॾहिं सभु शयूं हूंदियूं त शींहुं ठहंदो। अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था असां बि मुस्लमान उन पहलवान जहिड़ा आहियूं। न का नमाज़ आहे, न को रोज़ो आहे, न को हज आहे, न को ज़कात आहे, का शइ असां वटि कान्हे का। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो बुनियल इस्लाम अला खम्सिन शहादतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व मुहम्मदुर रसूलुल्लाह। इस्लाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। पहिरियां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पोइ नमाज, पोइ ज़कात, पोइ हज, पोइ रमज़ान जा रोज़ा।
अदा हे पंज ई शयूं कोनन पर पोइ बि असां माशाअल्लाह मुसलमान आहियूं। न नमाज आ, न रोज़ो आ, न हज आ, न ज़कात आ, न सोने नबी करीम जी सुन्नत आ। इस्लाम जी का बि असां में ज़ाहिरी ॻाल्हि कान्हे का। दावा असांजी आ त मुसलमान आहियूं। दुआ कर छॾ अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके तव्हां असां सभिनी खे सचो मुसलमान बणाए। ओ मुंहिंजा अदा, मुझे तव्हां खे अपील आ, गुज़ारिश आ त महिरबानी कयो मुंहिंजा दोस्तो, जेका हबीब करीम मुसलमान जी डेफिनेशन ॿुधाई आ, मुसलमान जी तारीफ़ ॿुधाई आ त मुसलमान छाखे चइबो आ, इस्लाम छाजो नालो आ, उन ते सख़्ती सां अमल कयो। इंशाअल्लाहुल अज़ीज़ अमल कंदासीं त तव्हांजा असांजा बेड़ा पार थी वेंदा। अज़ीज़ान मोहतरम, प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, ख़ैर हाणे ॻाल्हि इहा हदीस जी ते पूरी कयां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उन शख़्स हाणे हथ ॾेई मोकिलायो। कंज़ुल अम्माल वारे जेका रिवायत मुकम्मिल कई आहे बुखारी ऐं मुस्लिम शरीफ खां अलावा, कंज़ुल अम्माल वारो लिखे थो पियो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे उन शख़्स आख़िर में जॾहिं मोकिलायो त हथ मिलाए, ॿई हथ मिलाए सरकार जे हथनि खे बोसो ॾिनई। चओ सुभान अल्लाह। बोसो ॾेई जमल महबूब खां मोकिलाए मस्जिद नबवी खां निकितो। सरकार ॾिसंदा रहिया, सहाबी बि ॾिसंदा रहिया। जीअं जो अखियुनि खां ग़ाइब थियो, हुज़ूर फरमायो, सुञातो केरु हो? अल्लाहु व रसूलुहु अअलम। सहाबा किराम जे अक़ीदे तां कुर्बान वञा। नबी करीम अलैहिस्सलाम खे ईअं बि चई सघिया पे त ख़बर नाहे अलाए केरु आहे, पर न, सहाबा किराम अर्ज़ था कनि अल्लाहु व रसूलुहु अअलम। अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल बहितर ॼाणनि था। अॼु खणी जेकॾहिं चओ बाबा अल्लाह जे रसूल खे ख़बर त कावड़जी थो पए मौलवी साहब। अल्लाह जो रसूल ख़ैर कंदी तब चिड़ियो पवे, मुंहिंजे लाइ अल्लाह जो रसूल काफ़ी आहे तब चिड़ियो पवे। अल्लाह सां गॾु ॿिए खे था ॻंढियो। ओ अदा तूं किथे किथे हबीब खे जुदा कंदे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, उन खां पोइ चवणो पवंदी अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। कलमो थो चवी ला इलाहा इल्लल्लाह, चवणो पवंदी मुहम्मदुर रसूलुल्लाह। अत्तहियात पढ़ी तो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। नमाज़ ई कान थींदई जेसीं ताईं न चवंदे अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ओ मुंहिंजा दोस्तो, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, कहिड़ी जाइ तां नबी करीम अलैहिस्सलाम खे धार था कयो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे हर जाइ ते अल्लाह ताला पंहिंजे नाले सां गॾु रखी छॾियो। इमाम दारुल हिजरा अब्बासी ख़लीफ़ो मदीने शरीफ़ में आयो आहे। अर्ज़ तो करे इमाम मालिक जी महिरबानी करे मूंसां गॾिजी हल, काॾे हलां? हबीबन करीमन जे साम्हूं सलातो सलाम मां बि पढ़ा, तव्हां बि पढ़ो, गॾिजी हलूं। इमाम साहब फरमाइनि था, तूं वक़्त जो हाकिम आहे, मूंखे अल्लाह ताला हदीस जो आलिम बनायो आहे, तूं मूंखे करोड़ रुपयो ॾी हा ऐं तुंहिंजे चवण सां कोन हलां हा, पर तूं ॻाल्हि अहिड़ी कई आहे हबीब जे दरबार जी हाज़िरी मूंखे हलणो थो पवे। तूं बादशाह भली हुन, पर जेकॾहिं मूंखे चवी आहे न खटता थी हुन ते वेह त बि मां न हलां हा, पर तूं ॻाल्हि अहिड़ी कई आहे त नबी करीम जे दरबार ॾे हलूं था, गॾिजी था हलूं। ॿई आया, हबीब जे मवाजा शरीफ़ जे आॾो बि सलातो सलाम पढ़ियूं। काफ़ी देरि ताईं सलाम पढ़ी जंहिं महिल फारिग़ थिया त महिल ख़लीफ़ो थो चए क़िबला हाणे दुआ घुरूं, पर दुआ खां अॻु में हिकिड़ो मसइलो ॿुधायो त महबूब ॾे मुंहुं करे दुआ घुरूं या काबे ॾे मुंहुं करे दुआ घुरूं? अल्लाह सही शल तव्हां असांखे मदीने जो दीदार कराए। अल्लाह ताला कलामे पाक में इरशाद फरमायो आहे, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मन वालू फरमायो है, मुंहिंजा हबीब अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे, ज़िना कई आहे, चोरी कई आहे, बदमाशी कई आहे, गुनाह कया हल, केतिरा बि तव्हां खां गुनाह जा कम थी विया, हाणे जेकॾहिं तव्हां इन्ही पंहिंजे गुनाह खे बख़्शाइण चाहियो था त जाऊक
ऐ मुंहिंजा हबीब तव्हां इन्हनि खे फरमायो त इहे तुंहिंजे दरवाज़े ते हलिया अचनि फस्तगफिरुल्लाह तो वटि अची अल्लाह खां माफ़ी घुरां पर रुगो अल्लाह खां माफ़ी न वस्तगफर लहुमुर रसूल पोइ रसूलुल्लाह बि उन्हनि जी सिफारिश करे लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा जॾहिं नबी करीम उन्हनि जी सिफारिश कंदो त पोइ अल्लाह पाक खे तौबा क़बूल फरमाईंदो रहंदा। हाणे अदा जंहिंजी सिफारिश करणी आहे उन खे माण्हू पुठी रहियो बीठो आहे। कुरान तो चवे त नबी जी सिफारिश वठी अल्लाह ॾे वञो ऐं अल्लाह पाक खां माफ़ी घुरो पर रसूल बि तव्हांजी सिफारिश करे ऐं जेको सिफारिशी आहे सो पुठियां बीठो आहे। नबी के पुठी रही मौला रसूलुल्लाह जे सदके माफ़ कर और रसूल करीम तू बि असांजे लाइ चओ खुदा जे वास्ते तव्हांजो ईमान तव्हांजी गैरत क़बूल करे थी त जेको सिफारिशी आहे सो पुठियां बीठो हुजे या अॻियां हुजे। ॾाढे ॻाल्हि ज़ोर सां चओ कुरान करीम जी तकाज़ा है कुरान करीम जे इन इशारतुन नस सां साबित आहे त दुआ घुरबी रसूलुल्लाह ॾे चेहरो करे दुआ घुरबी। जंहिं महिल न ख़लीफ़े अब्बासी हज़रत इमाम मालिक खे चयो त मां दुआ काॾे मुंहुं करे घुरां नबी करीम ॾे दुआ करे मुंहुं घुरां या काबे ॾे मुंहुं करे घुरां कुर्बान वञा इमाम मालिक तां। इमाम मालिक फरमाए थो ख़लीफ़ा अब्बासी तू उन महबूब खे कीअं पुठी ॾींदे जेको तुंहिंजो त वसीलो आहे पर तुंहिंजे बाबे आदम जो बि वसीलो आहे। खलीफे अब्बासी चो त कीअं मुंहिंजे बाबे आदम जो वसीलो आहे जे लम्मा तरफ़ आदम खतीयतहू जंहिं वक़्त में आदम अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ता जो इक़रार कयो हो त या अल्लाह मूंखां ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ फरमा चवंदो रहियो रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना। अल्लाह ताला दुआ ॿुधी पे पर क़बूल कोन फरमायई। अल्लाह ताला फरमाए थो फतलक़ा आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। वो अल्लाह पाक खुद ब खुद आदम के इल्का कयो आदम इहा दुआ छॾ हीअ दुआ पढ़ त मां क़बूल कया। आदम तो चे या रब इन्नी असअलुका बिहक़ मुहम्मद व आलिही अन तग़फिर ली। ओ मुंहिंजा मौला मां आदम तो ॾे मेड़ वठी आयो आहियां मुहम्मद रसूलुल्लाह के उन्हीअ जे सदके माफ़ फरमाए। अल्लाह ताला फौरन जिब्रील के मोकिलियो जिब्रील भज वनी हवा आदम खे मिला ऐं ॿिन्ही खे ख़ुशख़बरी ॾे त मां रब तव्हांखे माफ़ फरमाए छॾियो। पर आदम खां पुछ कैफ़ आरिफ़्त मुहम्मदन मुंहिंजे मुहम्मद करीम खे सुञातुई कीअं वलम अख़लुक़हु अञा उन दिलबर खे त मां मोकिलियो ई कोन्हे तो सुञातो कीअं। आदम छा तो चवे लम्मा नफ़ख़्त फी रूही ऐं मुंहिंजा मौला तो जॾहिं मूंखे रूह ॾिनो हो मुंहिंजे जिस्म में रूह फूकियो ही फरफ़अतु रासी मथो मथे कयुमि फरअयतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श अर्श जे मिनारनि ते अर्श जे किनारनि ते अर्श जे थंभनि ते दीवारनि ते या अल्लाह मूंखे लिखियो नज़र आयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फ़अरिफ़्तु व अलिमतु इन्नहु हुवा अहब्बुल ख़ल्क़ि इलैका। पोइ मूंखे यकीन थियो त मौला अर्श ते पंहिंजे नाले सां गॾु जंहिंजो नालो लिखियो थी सो तोखे सॼे जग खां प्यारो आहे। अॼु मुंहिंजे दिलि चयो त प्यारे जो वसीलो वठी वञा। हज़रत अल्लामा हाकिम अल मुस्तदरक में यह रिवायत आंदी आ मुंहिंजा दोस्त सही सनद सां आंदी आ कहीं भी आलिम ही तो जरह कान कई आ सुभाणे मथा को तोखे मुल्ला मौलवी चवे इहा रिवायत ज़ईफ़ आ न न सही सही रिवायत आ। अल मुस्तदरक में अल्लामा हाकिम निशापुरी रहमतुल्लाह अलैह इन खे ज़िक्र कयो आ ॿियनि मुहद्दिसीन किराम भी ज़िक्र कयो आ। इमाम मालिक फरमाइनि था अर्श मुअल्ला ते अल्लाह पाक पंहिंजे हबीब जो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो। मुल्ला तू किथे महबूब खे धार कंदे तू धार थी सघीं थो मुंहिंजे हबीब जो नालो ख़ुदा जे नाले खां धार ॾाढे त चओ यार ॾाढे त चओ दिलि खोले चओ त मूंखे त ख़बर पवे ॿुधी रहियो आहे कुझु सम्झी रहियो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरका जे नाले शरीफ़ खे हबीब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात खे धार नथो करे सघी। अल्लाह जे महबूब सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही महबूब करीम अलैहिस्सलाम अला सुन्नी चवंदो आहे मुंहिंजे लाइ अल्लाह ई अल्लाह जो रसूल काफ़ी आहे। उलमा तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾिहाड़े फरमायो गनीमत जे मुसलमाननि जे मुजाहिदनि जे माल जे लाइ कुझु ताउन जी ज़रूरत आहे। हज़रत अमीर उमर थो चवे मां
हमेशा कोशिश कंदोसि त अबू बकर खां अॻु कढां, पर सदाई मूंखे मारे वेंदो हो। नेकीअ जे मामले में सबक़त हूंदी हुई। अॼु मूंखे ख़बर आई त अबू बकर जो खीसो ख़ाली आहे, माल आहे कोन, मूं वटि माल जाम आहे, अॼु मां छो न सिद्दीक़ खां आगराई खणा। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पूरे घर जो अधु माल हिकिड़े पासे रखियो आहे, अधु माल ॿिए पासे रखियो आहे। ओ सॼो भरियूं ॿधी नबी करीम जी दरबार में पेश कयो आहे। कुर्बान वञा अबू बकर सिद्दीक़ तां उन पूरे घर खे बुहारो ॾेई सॼो सामान भरी में ॿधो आहे। सामान ॿधी हेठि निहारी त खमीस बि नई आहे, चादर बि नई आहे, पटको बि नओं आहे, गोॾ बि नई आहे। इहे बि लाह। ओ दोस्तों, अल्लामा फखरुद्दीन राज़ी फरमाइनि था पिया, उहे पंहिंजा नवां कपिड़ा लाहे उहे बि मुंहिंजे हबीब करीम जे ख़िदमत में पेश करण जे लाइ भरी में ॿधई। पुराणा कपिड़ा पातई, फाटल हुआ। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, अल्लामा लिखे थो दिलि में सोची फाटल कपिड़ा उघाड़ो थींदुसि, खजीअ जा फड़हा पटे उन्हनि जा धागा बणाए उन फाटल कपिड़नि खे ट्रोपा ॾेई मेरा कपिड़ा ॿधी भरी मथे ते खणी रसूलुल्लाह जी दरबार ॾे रवानो थियो आहे। महबूब करीम जी दरबार में हज़रत जिब्रील अमीन हाज़िर थियो। खुदा पाक जो कसम आहे, नबी करीम जो जिब्रील ॾे निहारियो त जिब्रील जा कपिड़ा फाटल, जिब्रील जे कपिड़नि खे खजीअ जे फड़हनि जा टाका लॻल। अल्लाह जे हबीब फरमाया, जिब्रील ही छा हाल आहे? तूं त ख़ुश पोशाक नूरानी लिबास वारो आहे, अॼु तुंहिंजा कपिड़ा फाटल हन, तुंहिंजे कपिड़नि खे खजीअ जे फड़हनि जा टाका लॻल हन। जिब्रील अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह, मां अकेलो कोन आहियां। मथे निहारियो, अर्शे मुअल्ला ताईं अॼु सभिनी मलाइकनि इहो लिबास पातो आहे। हबीब मथे निहारियो, किरोड़े फरिश्ता नज़र आया, सभिनी खे इहो लिबास पातल हो। हबीब फरमाइनि था, सिद्दीक़ ओ जिब्रील, छा माजरा है, छो सभिनी इहो लिबास पातो आहे? जिब्रील तो चए, या रसूल अल्लाह, अव्हां जे अपील ते सॼो माल ऐं कपिड़ा सिद्दीक़ तव्हां ॾे खयो थो अचे। सिद्दीक़ कपिड़ा फाटल पाए उनखे खजीअ जे फड़हनि जा टाका लॻाया हन। अल्लाह के अदा पसंद अची वई आहे। रब फरिश्तनि खे चयो आहे, तव्हां बि मुंहिंजे सिद्दीक़ वारो लिबास पायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ थोड़ी देर में आयो, जिब्रील अॻ में आयो, महबूबनि जे ख़िदमत में पहुतो तो वाकई उहो लिबास हज़रत सिद्दीक़ खे ज़ेबे तन हो। चओ सुभान अल्लाह। माल अची रखियईं। हबीब जी आदत मुबारक हूंदी हुई, जेका बि शइ कंहिंखां मिलंदी हुई त पाण दुआ फरमाईंदा। छा फरमाईंदा? दुआ फरमाईंदा हा। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो माल पियो आहे, पाण पुछंदा हुआ, ही कंहिंजो माल आहे? सही फलाणे जो आहे। ही कंहिंजो आहे? फलाणे जो आहे। दुआ फरमाईंदा रहिया। हिकिड़ो वॾो माल भरी पई, ही कंहिंजो आहे? सही सैयदना अमीर उमर थो चए, मुंहिंजो आहे। पाण ताज में फरमाइनि था, छा घर छॾे आयो आहे? हेतिरो माल जो खणी आयो? या रसूल अल्लाह, जेतिरो खणी आयो आहियां ओतिरो छॾे आयो आहियां। पाण दुआ फरमाया, अॻिते वधिया। हिकिड़े माल जी भरीअ जे मथां वञी बीठा। उहा माल जी भरी ख़ुदि ज़ुबाने हाल सां ॿुधाए पई, जंहिं घर मां आई आहियां उन घर में कुझु बि कोन बचो आहे। सरकार पुछनि था, ही कंहिंजो माल आहे? कयां दुआ। गुलाम अर्ज़ थो करे, सिद्दीक़ अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, मूं आंदो आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, मा अब कई तले अहलिक, ओ सिद्दीक़ ॾे ख़बर, भला घर वारनि लाइ छा बचायो थी? अर्ज़ थो करे, अब कई तो लहुमुल्लाह व रसूलहू, ओ अल्लाह जा हबीब, घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल छॾे आयो आहियां। कैसा तो ॻाल्हाए? हुजूर सां तो ॻाल्हाए। कैसा तो ॻाल्हाए? साईं साईं पुछो, छा छॾे आयो आहे घर? घर मस्जिद नबवी में तो कोन होसि, परे होसि, परे घर होसि। घर छा छॾे आयो आहे? ॻाल्हाए नबी करीम सां, तो नबी साम्हूं बीठो अथसि। साईं फरमाइनि था, छा छॾे आयो आहे घर वारनि लाइ? अक़ीदो त ॾिसजे तो घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे काफ़ी सम्झी छॾे आयो आहियां। सिद्दीक़ जो ईमान आहे त मुंहिंजो हबीब मुंहिंजे आॾो बि आहे, मुंहिंजे घर बि आहे। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं सिद्दीक़ चवे त मुंहिंजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी आहे, त सुन्नी मुस्लमान बि चवंदो आहे त असांजे लाइ अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल काफ़ी आहे।
असांजो अक़ीदो सहाबा जो अक़ीदो आहे, असांजो अक़ीदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वारो आहे। महबूब करीम खे कंहिं बि जाइ ते धार न कर। महबूब करीम अलैहिस्सलाम अल्लाह जो हबीब आहे, अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जो प्यारो आहे। अल्लाह अल्लाह आहे नाले गॾु करण सां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह पाक सां शिरक कोन थींदो। अल्लाह जी ख़ुदा वारी हैसियत आहे, रब वारी हैसियत आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी महबूब वारी हैसियत आहे। मुहिब महबूब में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोखे को हक़ कोन्हे तो को मुंहिंजे हबीब जे नाले खे धार कर। इहो शिरक न आहे बल्कि मुहब्बत जी अलामत। ओ शख़्स सुवाल कईं इस्लाम छा आहे, ईमान छा आहे, एहसान छा आहे, क़यामत कॾहिं ईंदी। 4 सुवाल कईं। हाणे जॾहिं निकितो आख़िर खां ग़ाइब थियो त सरकार फरमाया सुञातो केरु हो? साईं अल्लाह व रसूलुहु आलम। अल्लाह ई अल्लाह जो रसूल बहितर थो ॼाणे। पाण फिर ॻोल्हियोस तबरानी कबीर वारो लिखे थो, इन्ही सनद खे तवील करे लिखे थो त सहाबा डोड़िया। मदीनो उन ज़माने में वॾो शहर कोन हो। अॼुकल्ह जेका मस्जिद नबवी आहे या मौजूदा मस्जिद नबवी पूरो मदीनो इन्हीअ ते मुश्तमिल हो। जीअं जो सहाबा ॿाहिरि निकिता, को हेॾे पियो तलाश करे, को हेॾे पियो तलाश करे, को ॿाहिरि, को अंदरि, को गलनि में। उन शख़्स जो पेर न को खुर का ख़बर कान पई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबी मोटी आया, या रसूल अल्लाह अलाए केरु हो, अलाए काॾे वियो, ख़बर बि कान थी पवे पई। नबी करीम अलैहि सलाम फरमाइनि था हो जिब्रील। अवा को न तो सुञातो मां मोहम्मद ॿुधायां वा तो यो जिब्रील हो। जिब्रील अवा ॾे आयो हो इन्हीअ जे लाइ अवा खे सेखारे त नबी जी दरबार में कीअं अचबो आहे, नबी जी दरबार में कीअं वेहबो आहे, नबीअ खां सवाल कीअं कबो आहे, नबी करीम खां मोकिलाइबो आहे त कीअं अदब एहतराम सां चुमियूं ॾेई मोकिलाइबो आहे। जिब्रील तव्हांखे सेखारण आयो हो, अव्हांखे ॿुधाइण आयो हुयो। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहि मजमईन खे यकीन थियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, जेकॾहिं माण्हू इन्ही हदीस पाक ते गौर करे त असांखे मुकम्मिल तरह महबूब करीम अलैहिस्सलाम ईमान, दीन, इस्लाम, एहसान जे बारे में जेका हिदायत फरमाई आहे उन जो पूरो पूरो असांखे हिन मां इल्मु मिली थो वञे। शर ख़ुदा असांखे इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। पर वरा ॻाल्हि त ॿुधो, हज़रत अबू बकर उमर पिया चवनि हिक ॿिए खां आगराई खणूं। अवां बि मस्जिद जे छत में हिक ॿिए खां आगराई खणंदो अलाए कोन। अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबी, सभई जो सुभान अल्लाह, अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत औरंगज़ेब आलमगीर इरादो कयो त मां मस्जिद बनाया, पर मस्जिद कीअं बनाया? पंहिंजे जेब मां। हुयो बादशाह, हिंदुस्तान जो बादशाह हो, स्याह सफेद जो मालिक हो, पर सरकारी खजाने मां टको बि कोन खणंदो हो। कुरान शरीफ़ लिखंदो हो, टोपियूं ठाहींदो हो, उहे विकिरो करे बादशाह उन मां पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हो। वॾो नेक बादशाह हो। हाणे जेको टोपियूं ठाहे, कुरान लिखे, पंहिंजे बच्चन जो गुज़र सफ़र करे, उहो मस्जिद किथां ठाहे? आहिस्ता 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 बुनियाद रखियईं। हलंदे हलंदे छत ते बि कान पहुती। साल गुज़री आहे, जॾहिं सही पंहिंजो पैसो अचे। हिकिड़े ॾिहाड़े हुनजो नौकर हो, ग़ुलाम हो, जेको हुन जी ख़िदमत कंदो हो। उन्ही ते बादशाह ख़ुशि थी वियो, राज़ी थी वियो। चवणु लॻो, ऐं मुंहिंजा ग़ुलाम, ऐं मुंहिंजा नौकर, अॼु तुंहिंजे लाइ हिंदुस्तान जा खज़ाना खोले थो छॾियां। जेका शइ घुरी सां तोखे ॾियां। उन ग़ुलाम चयो, साईं हिकिड़ी शइ जो वाइदो कयो, जेकॾहिं तव्हां उहा मूंखे ॾियो त मां तव्हां खां घुरां। बादशाह चयो, मुंहिंजो तोसां बादशाही वाइदो आहे, अॼु जेका शइ घुरंदे तोखे ॾींदुसि। उन ग़ुलाम नौकर चयो, साईं मूंखे कुझु न खपे, मुंहिंजी पघार मस्जिद में लॻायो जेका तव्हां बणाए रहिया आहियो। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी मुंहिंजी पघार, हिकिड़ी, ऐं तव्हांजो ग़ुलाम आहियां, मूंखे तनख़्वाह ॾींदा आहियो, इहा मुंहिंजी तनख़्वाह मस्जिद में लॻाए छॾियो। औरंगज़ेब चयो, यार मारे विधुई। बादशाह चयो, मुंहिंजो वाइदो हो त मां पंहिंजे हथ जी कमाईअ मां मस्जिद बनाया। अॼु वाइदे ख़िलाफ़ी थी थिए, पर मूं तोसां हाओ कई आहे त जेको सुवाल तूं कंदे सो पूरो कंदुसि। हाणे मूंखे बि कूड़ो न कर, तूं बि ड्रेग न कर, पघार न, हिकिड़ी सिर वठी आहे, सिर हिकिड़ी, उहा तुंहिंजी मस्जिद में लॻायां थो, पोइ मुंहिंजी बि ॻाल्हि रहिजी अचे, तुंहिंजी बि ॻाल्हि रहिजी अचे। ग़ुलाम चयोसि, हिकिड़ी सिर ई लॻाए। पंहिंजे पघार मां हिकिड़ी सिर वठी आओ, टको पैसो ख़र्च थियो हूंदो, सस्ताई जो दौर हो। बादशाह राज़े खे चयो, ही लॻाए छॾो, लॻाए छॾी। जमल राति थी, औरंगज़ेब आलमगीर रहमतुल्लाह अलैहि सुतो पियो आहे, ख़्वाब पियो लहे।
ब बेहतरीन महल ठया पिया पुछा कयई ही महल कंजो चहे औरंगजेब आलमगीर मस्जिद बनाई मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह अल्लाह पाक उन जे लाइ जन्नत में घर बनायो औरंगजेब चए तो भलाई ॿियो हिन जे साम्हूं ओड़ो ई घर ठहियो पियो आहे कंहिंजो मलाक चवण लगा उन जे नौकर जो जंहिं हिकिड़ी सिर ॾिनी औरंगजेब छा चयो हज़ारूं मूं ख़र्च कया तब मूंखे ओड़ो महल जंहिं हिकिड़ी सिर ॾिनी उन जो बि ओड़ो महल इहो छो फरिश्ता चवण लगा बादशाह के हज़ारनि जी ख़र्च जी तौफ़ीक़ हुई हुन मिस्कीन के हिकिड़ी सिर जी तौफ़ीक़ हुई अल्लाह पाक जल जलालु मन वालू फरमायो बिनी पंहिंजी पंहिंजी तौफ़ीक़ इस्तेमाल कई मां रब बिनीअ खे हिकु जहिड़ो घर ॾेई छॾियो सुबह जो बादशाह उथियो वजीर के घुराए ची वजीर चे जी सही चे मस्जिद राह साईं 10 साल लगा हर 10 साल मस छत ते पहुती तुझे हलाल जे कमाई में ड्राहा चे हाड रहा है छोड़ रहा सबब बुधाए बादशाह चवन लगो तो मूं बखीली पे कई त मां अकेलो वठी जन्नत हासिल कया मुझो रब एडो मेहरबान जो हिकड़ी सिर ॾियण वारे के भी अल्लाह जन्नत में घर ॾिनो मुझो ख्याल त मां बेठा रहा चंदो कर सबई हिस्सो वठन सबनी के जन्नत में घर मिली वने चओ सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह साईं सुलेमान शाह चवे रुगो मां जन्नत हासिल कया ॿियो को चवे रुगो मां जन्नत हासिल कया न अॼु तव्हां जेके भी आया हो सभई जन्नत हासिल कयो इंशाअल्लाह अल्लाह जो वाइदो आहे जेको हिकिड़ी सिर ॾींदो त ख़ुदा हुनखे जन्नत में घर अता फरमाए छॾींदो सखी वट का कमी आहे चओ न सखी सखी आहे जेको हमेशह ॾियण वारो आहे मुंहिंजा दोस्त मस्जिद भी अहिड़ी थी ठहे जंहिंजे लाइ 5 वक्त आज़ान में छा पढ़ंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला फरमायो या अय्युहल नबी ओ गैब जे ख़बर ॿुधाइण वारा सभई जो सुभान अल्लाह बुखारी शरीफ खोल मुझा दोस्तों अजीजों किताबुल जिहाद में हदीस गुज़वा बदर वारे वाक़े में हदीस पाक लिखी पई सहाबी तो चवे हिकड़े दिहाड़े नबी करीम अलैहिस्सलाम बदर वारी लड़ाई खां हिकड़ो ॾींहुं अॻु में अञा बदर जी लड़ाई कान लगी हिकड़ो दिहाड़ो अॻु में मूंखे वठी बदर जे मैदान में वया असा मुबारक लठ मुबारक नबी करीम जे हथ मुबारक में हुजूर हलंदे हलंदे हिकड़ी जाइ ते लठ खे खोड़े फरमाइनि था ओ फलाना लब्बैक या रसूल अल्लाह सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो अगते हला वरी बी जाइ ते नबी करीम लठ खोड़े ओ फलाना लब्बैक या रसूल अल्लाह सुभाणे हिन जाइ ते उतबो मरंदो वरी अगते हला लठ खोड़े फरमायो सुभाणे कॾहिं कॾहिं ॾाढे जो कॾहिं सुभाणे हिन जाइ ते वलीद मरंदो हिते शेबो मरंदो इए नबी करीम इशारा कया साहबी तो चवे खुदा जो कसम ॿियो ॾिहाड़ो थियो लड़ाई लगी महबूब जाते इशारो करे जंहिंजो नालो खयो हो उन जाइ खां न इंच हेॾे थियो न होॾे थियो ग़ैब दान नबीअ जी ॻाल्हि सची थी हर काफ़र उन्ही जाइ ते मोह जेको महबूब हिकु ॾींहुं अॻे ॿुधायो कल क्या होगा नबी को पता नहीं ओ तोखे मुल्ला हदीस जी खबर कान्हे का रसूलुल्लाह सुभाणे जी खबर ॿुधाइनि था पिया मींहुं कॾहिं वसंदो का खबर कान्हे खुदा जो कसम कॾहिं वसंदो का खबर कान्हे नबी त मींहुं वसाए ॾींदो हो मदीने जो शहर खुतबो पढ़ी रहा हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हिकड़ो सहाबी थी बैठो हलकल माल वला अयाल या रसूल अल्लाह माल मरियो अयाल मरिया मुल्क मां रत जी धप थी अचे कात साली थी वई ऐ खुदा जा हबीब असा के मींह जी जरूरत मुझे हबीब करीम खुतबे जे दौरान हथ मुबारक खया अल्लाह पाक जी दरबार में मौला मींह वसा सहाबी तो चवे आसमान साफ हो बिल्कुल साफ हो महबूब जे दुआ का बाद में
देर कान थी आ हेतरो ककर आसमान में ज़ाहिर थो। महबूब खुतबो पढ़ी मुसल्ले ते बीठा तकबीर लगी सजे मदीने जे मथा ककर छाइजी वया। पहरी रकात में नबी करीम सजदो कयो आ त हबीबन करीमन जे मथा मींह वसण शुरू थी आ। बी रकात मुझे महबूब करीम गप में सजदो कयो आ। नमाज मां सलाम वराए निकता त सजे मदीने में गोडे जेतरो पानी शुरू थी वियो। जुम्मो छंछर आचर सूमर अंगारो अरबा खम्स वरी मथा बियो जुम्मो अचियो वरी मस्जिद नबवी में महबूब वरी मिंबर ते बीठा हल पो ओ सागो सहाबिया या को बियो सहाबिया रड़ थो करे चवे गरकल माल वल अयाल या रसूल अल्लाह। ओ अल्लाह जा हबीब हाणे त बुडऊ था हाणे त बुडिया से मेहरबानी क्यों हाणे खुदा के चओ तो बस करे हेडे निहारियो अदा मींह घुरंदा सभई आहियूं पर आहे या अहिड़ी शइ जो अधु कलाक खां पोइ कक थी पवंदा आहियूं। मूला हाणे बस कई हा या न थर जा माण्हू मूं 2-3 दफ़ा थर जो बि सफ़र कयो आहे। थर जा माण्हू कक न थींदा आहिनि पर मुंहिंजा दोस्त थर जे इलाइक़े में बि मींहं कारा ककर करे छॾिया भिटूं टुटियूं। मुंहिंजा दोस्त वॾा वॾा दड़ा हा उहे अलाए कीअं टुटा। थर जे इलाइक़े में माण्हुनि जा घर रही विया। ख़ुदा पियो शल ख़ैर करे मींहं माण्हू खे तंग करे विझंदो आहे। शल हुजे लिमिट सां हुजे हिसाब सां हुजे। हाणे हेॾे त निहारियो सच ॿुधायो 8 ॾिहाड़ा जो मींहुं हलियो त मदीने वारनि दुआउनि में घटायो हूंदो। ॻाल्हायो अदा मौला बस कईसे मौला हाणे बस साईं मुड़ी वञो 8 ॾिहाड़ा वसंदो रहियो पर मींहुं बंदि न पियो थिए छो तोड़े दुआऊं पिया घुरनि। अल्लाह जो वाइदो आहे मूंखे चओ त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां। उदूनी अस्तजिब लकुम दुआ तव्हांजो कमु मां घुरो मां क़बूल फरमायां। पर हिन मींहं जे बारे में दुआऊं पिया घुरनि मिनथूं पिया कनि ख़ुदा मींहं खे बंदि कोन पियो करे छो अल्लाह ताला चवे थो मां तव्हांजे चवण सां कोन वसायो आहे। जंहिं चयो आहे वसाए उहो चवे बंदि कर त पोइ कयां। तव्हांजे चवण सां थोरो वसायो जंहिं चयो आहे उन्ही जे चवण सां वसायो अथमि। हाणे चवंदो तूं बंदि कर त पोइ उन जे चवण सां बंदि थींदो न त बंदि कोन थींदो। अॼु ताईं असांजे मुल्क में रवाज आहे जुमे ते मींहुं वसंदो माण्हू चवंदा ॿिए जुमे ताईं वसंदो ऐं वाक़ई तजुर्बो बि आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुआ जो असर आहे या न आहे दादा मुझे महबूब जे दुआ जो अॼु बि असर आहे। अॼु बि जुमे ते वसे त ॿिए जुमे ते वसंदो रहंदो। हबीबन करीमन खे अर्ज़ु कयो कि हाणे त ॿुॾी सरकार ईअं कोन चयो त मौला मींहुं बंदि कर न छा फरमायूं अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना ऐ मुंहिंजा मौला असां ते न वसाए ओसे पासे वसाए। आंगुर मुबारक खणी इशारो कयो अथनि साहबी थो चवे ख़ुदा जो कसम असां ॾिसूं पिया जाॾे मुस्तफ़ा जी आंगुर जो इशारो पियो थिए ककर ओॾे भॼंदा पिया वञनि। जे ओभर इशारो आ त ककर ओभर हलिया विया जे ओलह इशारो आ त ककर उलहंदे हलिया विया। हबीबन करीमन जे इशारे सां ईअं सम्झो त ककर ताबियो हुया। चंद मिंटनि में मदीनो पाक ईअं पियो चमके जीअं कुकड़ जो आनो चमकंदो आहे। ॿाहिरि मींहुं वसंदो रहियो मदीने में कोन पियो वसे। मुल्ला थो चवे त नबीअ खे मींहुं वसण जी ख़बर कान्हे कॾहिं वसंदो मुल्ला पोइ बाद में ॻाल्हि कजां नबी जे मींहुं हथ में आहे। मुझे हबीब जी रुगो हिनखे गुस्ताखी याद हुंदी आहे रुगो बेअदबी याद हुंदी आहे। ये भी नहीं वो भी नहीं ये भी नहीं था वो भी नहीं था। ओ मुझा भा मुसलमान जेकॾहिं तू सच्चो नबी जो उम्मती आहे ऐं पाण खे मुसलमान चवराई थो त मुंहिंजे नबी करीम जो ऐब न कढ। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए उन सां गॾु ख़ुदा तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाए। हाणे मां पंहिंजी तक़रीर ख़तम थो कयां। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا اللهم ربنا تقبل منا إنك أنت السميع وتب علينا يا الله اللهم صل وسلم وبارك على سيدنا محمد وعلى آله وصحبه